जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बे हुजां मां जिते बे हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे भरिया रोड खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड में 1 डिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि थींदड़ सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जागृता मशल बरदार रैली कढी वई। मशल बरदार रैली में शहरनि तोड़े सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में सिंधी टोपी ऐं अजरकूं ऐं सकाफ़ती लिबास पाए शिरकत कई। हिन सिलसिले में मशल बरदार रैली में शामिल समाजी कारकुननि शहरियनि अदिल गुल उमरानी, दानियाल शेख, फैज़ान कीरियो ऐं ॿियनि चयो त हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती ॾियारे खे ईद जीअं मल्हाईंदासीं ऐं असां हर साल जागृता जे सिलसिले में मशल बरदार रैली कढी वेंदी आहे। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे फारूक अज़ीम चौक ते पहुती, जिते अॻुवान रैली खे ख़िताब कयो। जॾहिं त मशल बरदार रैली में शरीक शहरनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि धूलन शरनायनि ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सिंध सां मोहबत जो इज़हार कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।